अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त चौथी। कहाणी बेवसीअ जो ॻोढ़ो। गुरबत घटायो ऑर्गेनाइजेशन जो चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर CEO गरजाणी हाल में दाख़िल थियो। हाल में मौजूद स्टाफ मेंबर एहतराम में उथी बीठा। थोरो अॻु हाल में हलंदड़ सुसपुस खे ख़ामोशी घी वई। ब्रीफिंग खां अॻु चीफ हाल जो जाइज़ो वरितो। सभिनी ज़िलनि जा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर DPOs पहुची चुका हुआ। हेड ऑफिस जी सेंट्रल लेवल मैनेजमेंट में मौजूद हुई। अॼोकी एमरजेंसी गरजाणी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सोढे खान शार्ट नोटिस ते घुराई हुई। सोढो खान NGOs सेक्टर जो हाईली क्वालिफाइड ऐं मोस्ट एक्सपीरियंस्ड ऑफिसर आहे। हिन NGOs सेक्टर खे पंहिंजी ज़िंदगीअ जा लॻभॻि 40 साल ॾिना आहिनि। मुख़्तलिफ़ नेशनल ऐं इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन जे टॉप मैनेजमेंट में कमु करे चुको आहे। कंट्री हेड ऐं चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर बि रही चुको आहे। सोढे खान ॿुधायो, मां खे कोरोना वायरस खां पोइ तब्दील थींदड़ दुनिया ऐं असांजी ऑर्गेनाइजेशनुनि जो किरदार ते बोर्ड जी गरजाणीअ में मंज़ूर कयल फ़ैसिलनि बाबति आगाही ॾियण ऐं एतमाद में वठण लाइ घुरायो आहे, जंहिंमें कुझु ॻाल्हियूं ऑफ द रिकॉर्ड आहिनि जेके मुंहिंजे ऐं तव्हां जे विच में हूंदियूं। गरजाणीअ में अॻी सीट ते नीरियुनि अखियुनि ऐं गुलाबी चपनि वारी ख़ूबसूरत मिस लुबना वेठी हुई, जेका आहे त डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर, पर चीफ हिन खे हर विज़िट में पाण सां गॾु खणंदो आहे। हिन खे चीफ जी मंज़ूरी नज़र सम्झियो वेंदो आहे। हिन खे ऑर्गेनाइजेशन जे हर फ़ैसिले जी अॻुवाट ख़बर हूंदी आहे। अॼु उहा बि मुंझियल हुई। सोढे खान ब्रीफिंग में चयो त चीन जे सनअती शहर वुहान में कोरोना वायरस पखिड़िजी वियो आहे, जंहिंजा सिम्टम्स ॾाढा ख़ौफ़नाक आहिनि। नक, वात ऐं अखियुनि ज़रिए दाख़िल थी इंसान जे फेफड़नि ते अटैक करे थो, विचड़ंदड़ आहे। घुटके जो मुला टाइप डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर अब्दुल हक उथी बीठो। सर, भोलनि, ॿिलियुनि, नांगनि जे गोश्त खाइण जे करे पैदा थियो आहे। हरामखोर काफ़रनि लाइ ख़ुदाई अज़ाब आहे। सोढे खान शोर मां हिन ॾांहुं निहारियो। हू कंध झुकाए वेही रहियो। जंहिं मां बि पैदा थियो आहे, हिन वक़्तु वबा जी शिकिल अख़्तियार कंदो पियो वञे। जेतिरो काफ़रनि लाइ नुक़सानकार आहे, ओतिरो ई मुसलमाननि लाइ बि। वबाऊं मज़हब, रंग, नस्ल, ज़ात पात, फ़िरक़ो या उहिदो न आहिनि ॾिसंदियूं। हिन जो इलाजु एहतियात आहे। चीन वुहान खे लॉकडाउन करे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे। समाजी तालुकात ते पाबंदी लॻाए छॾी आहे। सखर जी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर रुखसाना उथी बीठी, जेका गुलाबी कपिड़नि में तमामु घणी ख़ूबसूरत लॻी रही हुई। तकड़ी उथण करे हिन जा बेबी कट वार ऐं उभरियल छातियूं ज़ोर सां छुलकी पयूं हुयूं। सर, उहे ॻाल्हियूं ॿुधाइण लाइ असांखे घुरायो वियो आहे। उहे ख़बरूं त असां अख़बारनि ऐं चैनलनि ते रोज़ु ॾिसूं पिया। रिकवरीअ जी 6ठी सीज़न हली रही आहे, जेका छॾे भॼी पुॻा आहियूं। रुखसाना जे मज़ाहिया जुमिलनि सां हाल में टहिकड़ो मची वियो। सोढे खान खे विच में ॻाल्हाइणु बुरो लॻी रहियो। कुरड़ियुनि नज़रुनि सां रुखसाना ॾांहुं निहारे ॻाल्हाइणु शुरू कयाईं। ख़दशो आहे, हीउ वायरस चीन मां निकिरी दुनिया में तेज़ीअ सां पखिड़िजी वेंदो। दुनिया लॉकडाउन थी वेंदी। कंबर शदाद कोट जो डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर अब्दुल हमीद ख़ामोशीअ सां ॻाल्हियूं ॿुधी रहियो। अगरि ख़ुदा न ख़ास्ता दुनिया लॉकडाउन थी वञे थी, वॾो मुआशी बहरान पैदा थी वेंदो। माण्हू घरनि में वेहिजी वेंदा। बुख ऐं बदअमनी जनम वठंदी। माण्हुनि मां रीपेमेंट कैपेसिटी घटिजी वेंदी। ख़ैरपुर मीरज जे घणी पढ़े लिखे वहीअ खां मोटियल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर सारा उथी बीठी। सर,
हीअ चीन ऐं अमेरिका जी मुआशी जंग आहे जेका एटम बम बदिरां बायोलॉजिकल वेपन्स जे ज़रिए विढ़ी रहिया आहिनि, जंहिं पूरी दुनिया खे रिस्क ते आणे बीहारियो आहे। चीफ सारा जी ॻाल्हि जी साराह कई ऐं चयो, विढ़नि सां न लताड़जनि ॿूढ़ा, वॾनि मांगरनि मच्छरनि जी जंग आहे, ॾिसजे किथे वञी दंग करे थी। दुनिया ख़राब सूरत हाल ॾांहुं वञी रही आहे। असांजे ऑर्गेनाइज़ेशन जो कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशनुनि खे 2 अरबनि खां मथे लोन ॾिनल आहिनि। जेसीं ताईं सूरत हाल चिटी थिए, आम माण्हू बाख़बर थी वञे, पाण खे अॻुवाट रिकवरीअ जो प्लान जोड़णो आहे। ॿी सूरत में पैसो ब्लॉक थी वेंदो, ऑर्गेनाइज़ेशन वेहिजी वेंदी। कम्यूनिटी असां ते एतमाद करे थी, उन्हनि में लालच पैदा करियो। एडवांस रिकवरीअ जी सूरत में खेनि बिना सर्विस चार्जिस जे कर्ज़ु ॾिनो वेंदो। जेसीं ताईं सूरत हाल वाज़ नथी थिए, को बि नओं अप्रेज़ल नाहे करणो, रिकवरी बि करणी आहे ऐं कम्यूनिटीअ में शोर बि मचाइणो आहे। पैसो ॿुॾी वियो आहे, पैसो ॿुॾी वियो। मूं डोनर्स खे हितां जी सूरत हाल खां आगाह कयो आहे, अगरि कर्ज़ रीशेड्यूल या माफ़ थी वञे थो त एडवांस रिकवरीअ जे करे ऑर्गेनाइज़ेशन खे वॾी सपोर्ट मिलंदी। तव्हांजी पघारनि में इंक्रीमेंट लॻंदी, थी सघे थो अव्हांखे हिकु पघार बोनस ॾिनी वञे। कंबर शहदाद कोट जो डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर अब्दुल हमीद शुरूआत खां सोडे खान जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधी रहियो, चुप रही न सघियो। सर, असांजी ऑर्गेनाइज़ेशन जो स्लोगन ई ग़रीब खे एम्पावर करे गुरबत खे भॼाइणु आहे। उन्हनि जे स्किल्स इनहांसमेंट करणी आहे, उन्हनि खे मुआशी तौर ते पाण भरो करिणो आहे। जॾहिं हिननि ते ॾुखियो वक़्तु अची रहियो आहे, को मुआशी प्लान ॾियण बजाए उन्हनि खे अकेलो करे रहिया आहियूं। सोडे खान अब्दुल हमीद जी ॻाल्हि ते तपी बाहि थी वियो। सभ खां अवल असांखे पंहिंजो पाण खे सेव करिणो आहे। ऑर्गेनाइज़ेशन हूंदी त असां हूंदासीं, ग़रीब जो असां ठीको कोन खयो आहे। ज़िले शिकारपुर जो घण ॻाल्हाऊ डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर बशीर अहमद बिल्कुलु ख़ामोश हो। कंहिं वक़्तु वाच त कंहिं महिल मोबाइल जी स्क्रीन में निहारे रहियो। हिन जो गरजाणीअ में बिल्कुलु बि ध्यानु न हो। अॼु हिन जो सलमा सां मिलण जो प्रोग्राम हो, जेका पहिरियों दफ़ो हिन सां मिलण लाइ अची रही हुई। बशीर जी साल अॻु औरतुनि जी CEO फॉर्मेशन जी गरजाणीअ में सलमा सां मुलाक़ात थी हुई। अखियूं चार थी वियूं हुयनि। डिघे सनड़े ऐं ॻोठाणे सुभाउ वारी सलमा हिन जी रग रग में समाइजी वई हुई। हीअ पंहिंजी दिलि ॾेई वेठो। शर्मीली सलमा जे खामनि जहिड़ियुनि वॾियुनि अखियुनि में ॿुॾी वियो। बशीर में केतिरियूं ई बुराइयूं हुयूं। हू शराबी हो, अयाश हो, पर हिन जी हिकु सुठी आदत हुई, जिते बि नौकिरी कंदो हो पंहिंजे स्टाफ या कम्यूनिटी जे कंहिं बि छोकिरीअ ते बुरी नज़र न रखंदो हो। उन ॾींहुं ख़िलाफ़ तवक पाण सां इंतज़ार जो न घुटंदड़ ओसीड़ो खणी ऑफिस पहुतो। हिन सलमा सां मिलण जूं काफ़ी कोशिशूं कयूं हुयूं, मगर कामयाबु न थी सघियो। अॼु सलमा बीमारीअ जे बहाने सां पंहिंजी सहेली CEO जी सदर कज़रबानू सां गॾु बशीर सां मिलण लाइ अची रही हुई। हाथीदर वटि मिलण जो प्रोग्राम जोड़ियो हुआऊं। बशीर ॾाढो ख़ुशि हो। हिनखे सुबुह थियण जो शिदत सां इंतज़ारु हो। हिन सलमा लाइ केतिरियूं ई मुहबतूं सांडे रखियूं हुयूं, टहक बचाए रखिया हुआ। बशीर लाइ छोकिरियुनि जी कमी कोन हुई। ही पाण बि शक्ल सूरत में मोचारो हो। हर ख़ूबसूरत छोकिरी हिन सां ॻाल्हाइण लाइ सिकंदी हुई, पर सलमा हिन खे पंहिंजे मुहबत में जकड़े लोह करे छॾियो। चीफ जी एमरजेंसी गरजाणीअ में शिरकत जो इतलाह मिलंदे हेड ऑफिस हलियो आयो। हिनखे अंदाज़ो न हो त मीटिंग घणी देरि ताईं हलंदी, न त सलमा खे अचण खां मनो करे छॾे हा। गरजाणी ख़तमु थियण जो नाम ई न पए वरितो। बशीर खे मिंट कलाक जो लॻी रहियो। सलमा हाथीदर वटि हिन जो इंतज़ारु करे थकिजी पई हुई। खेसि हर कॉलूं ऐं मैसेज करे रही हुई। सोडे खान चयो, जीअं असां एक्सपेक्ट करियूं पिया, अगरि वबा तेज़ीअ सां पखिड़िजी वञे थी त यकीननि मुतासिर माण्हुनि लाइ इमदाद ईंदी।
हुन में असांजो हिसो पती ॿियनि खां वधीक हुजणु घुरिजे, छो त असां ग्रास रूट ते कमु करियूं पिया। असां वटि इलाइक़े में आदमशुमारीअ जी मुकमिल ॼाण आहे। असां पाण सां कमु कंदड़ COs खे एक्टिव करियूं, छो त इमदाद विराइण वक़्तु हिननि खां रज़ाकार वारो कमु वठंदासीं। असांखे पहिरीं फ़ुर्सत में हर ज़िले लेवल ते वेयरहाउस ठाहिणा आहिनि। वेयरहाउसिस अहिड़ी जॻहियुनि ते हुजनि जिते माण्हुनि जी अचु वञु घटि हुजे। ब्रीफिंग जारी हुई त मेयरहेड पंहिंजी जॻह तां उथी सोडे ख़ान जे कन में कुझु चयो। सोडे ख़ान जो चहिरो बहिकी पियो। सोडे ख़ान ॻाल्हि खे जारी रखंदे चयो, अव्हांखे ॿुधायो हुयुमि त मां गवर्नमेंट सां राब्ते में आहियां। मूंखे ग़रीब, अबोझ ऐं बेपहच माण्हुनि जो सख़्तु वञो आहे। अगरि अहिड़ी सूरत हाल थिए थी त गवर्नमेंट पहिरें मरहले में राशन, मास्क, हैंड ग्लोव्स, इम्यून सिस्टम खे मज़बूत करण लाइ कुझु दवाऊं, सुको फ्रूट मुहैया कंदी। वेयरहाउसिस एतमाद वारनि मुलाज़िमनि जे हैंड ओवर कयो। ओपनिंग सेरेमनी वारे राशन खां सवाइ बाक़ी अटे, चांवरनि, खंड जे 2 बोरियुनि मां 3 बोरियूं ठाहियो। ओरिजिनल आयल, चांहि पती गुम करे उन जी जॻह ते मार्केट मां सस्तो सामान ख़रीद कयो। एमरजेंसी सबबि स्टाफ जूं मोकलूं बंदि आहिनि। आख़िरी ॻाल्हि, कोरोना जी शिदत अख़्तियार करण खां पोइ शायदि पाण ईअं गॾु वेही न सघूं। वीडियो कॉन्फ्रेंस ज़रिए राब्ते में रहंदासीं। सांझीअ जूं ॿांगूं अची रहियूं हुयूं। सलमा इंतज़ारु करे करे मायूस थी घर वञी चुकी हुई। ख़बर न आहे हिन बशीर जी मजबूरीअ खे सम्झियो बि हूंदो अलाए न, हिनखे ॼाण बि आहे अलाए न त ही बज़ाहिर वॾियुनि गाॾियुनि में सूटेड बूटेड मख़लूक आहे, पर असल में चाकीअ जा ॾांद आहिनि जेके ॾींहुं राति घाणे जे चौधारी फिरंदा रहंदा आहिनि। उन्हनि जो पंहिंजे वक़्त ते पंहिंजो अख़्तियार कोन्हे। बशीर जे अख मां हिकु ॻोढ़ो किरियो जेको संदसि टाइ में जज़ब थी वियो।